नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। चईन हदीसुनि मां ॿिनि हदीसुनि जी तशरीह अल्हम्दुलिल्लाह थी वई। हाणे ये टी हदीस है जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हलालु बय्यिनुन वल हराम बय्यिनुन। हलाल जेको आहे उहो वाज़े आहे, माना उन जो हुकुम वाज़े आहे त उन खे करणु जाइज़ आहे। हलाल शइ खे अपनाइण जाइज़ है, सभिनी खे ख़बर आहे त हीअ शइ हलाल आहे। वल हराम बय्यिनुन, ऐं हराम बि वाज़े आहे, माना जेके शयूं सभिनी मुसलमाननि खे या अक्सर मुसलमाननि खे ख़बर हूंदी आहे त हीअ शइ हराम आहे, माना उन जो हुकुम वाज़े आहे त उन शइ खां बचणु ज़रूरी आहे। व बैनहुमा उमूरुन मुश्तबहातुन, ऐं हलाल ऐं हराम जे विच में कुझु मुश्तबे जेको आहे सो शयूं आहिनि जिन जे बारे में यकीनी तौर ते कोन थो चई सघिजे त हीअ हलाल आहे ऐं यकीनी तौर ते कोन थो चई सघिजे त हीअ हराम आहे। उन जे बारे में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि पिया वमन इत्तक़ा शुबहात इस्तबरा लिदीनिही व इर्ज़िही। जेको माण्हू इन्हनि मुश्तबे शयुनि खां बची वञे उन माण्हूअ पंहिंजी इज़त खे, पंहिंजे दीन खे ऐं पंहिंजी इज़त खे जेको आहे महफ़ूज़ करे छॾियो। माना हुकुम इहो आहे त उन्हनि खां बि बचो, मुश्तबे जेके शयूं आहिनि उन्हनि खां बचो। हाणे इन में उलमा फरमाइनि था त इहो जेको मुश्तबे शयुनि खां बचण जो हुकुम आहे इहो बाज़ सूरतुनि में वाजिबु आहे, ज़रूरी आहे, ऐं बाज़ सूरतूं में मुस्तहब आहे, माना जेकॾहिं बचे त सुठो आहे। जिन सूरतुनि में बचणु वाजिबु आहे उहे सूरतूं मसलन हिकिड़ो आलिम आहे या हिकिड़ो मुज्तहिद आहे, उहो जेॾी महिल कंहिं शइ जो हुकुम मालूम करणु चाहे थो त उन खे हलाल, उन शइ जे हलाल हुअण जा बि दलाइल मिलनि था ऐं हराम हुअण जा बि दलाइल मिलनि था, पर ॿई दलाइल पाण में टकराइजनि पिया। ऐं जेॾी महिल उहो मुवाज़नो करे थो, वज़न करे थो, ॾिसे थो त कहिड़ो दलील क़वी आहे, कहिड़ो कमज़ोर आहे, त ॿई दलील जेको हिकु जहिड़ा नज़र अचनि था, ॿई क़ुवत में हिकु जहिड़ा आहिनि। त अहिड़े सूरत में इन आलिम जे लाइ ज़रूरी आहे त हीअ छा फ़तवा ॾे त भई हराम आहे, हिन खां बचो। हा, अहिड़ी सूरत में शुबे जे करे हिन खे हुकुम आहे त तूं हराम जो जेको आहे छा ॾे, फ़तवा ॾे। ऐं आम माण्हू जीअं असां आहियूं, कंहिं मुफ़्तीअ खां फ़तवा था वठूं, हाणे हिकिड़ो माण्हू आहे हिकिड़े शइ जी हुन फ़तवा यानी ॿिनि मुफ़्तियुनि खां वरिती, हिकिड़े मुफ़्तीअ खां मसइलो पुछई, ॿिए मुफ़्तीअ खां मसइलो पुछई, ऐं हाणे हिकिड़ो चए थो त हीअ हलाल आहे, ॿियो चए थो हीअ हराम आहे। हाणे हीअ ॾिसे त इन्हनि ॿिन्ही मुफ़्तियुनि मां इल्म ऐं तक़वा जे एतबार सां कहिड़ो जेको थो वधीक आहे, इल्म में, तक़वा में, परहेज़गारीअ में कहिड़ो वधीक आहे। जेको इल्म में वधीक आहे ऐं जेको तक़वा में वधीक आहे, इन जी ॻाल्हि ते अमल करणु हिन जे लाइ ज़रूरी आहे। पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते ॿई इल्म ऐं तक़वा में बराबरि आहिनि, हू बि इल्म ऐं तक़वा में मुफ़्ती जेको बराबरि आहे, हीअ बि उन जे बराबरि आहे। हाणे हिकिड़ो चए थो त हलाल आहे, ॿियो चए थो हराम आहे। अहिड़े सूरत में असां छा करियूं, असांजे मथां वाजिबु आहे त उन मुफ़्ती जी ॻाल्हि वठूं जेको असांखे चए थो त हीअ हराम आहे। एॾी महिल शुबे जे करे बचणु वाजिबु आहे। ॿी सूरत इहा आहे, टी सूरत इहा आहे त मिसाल जे तौर ते असां इन में जेको मुफ़्ती अहिड़ो आहे जेको तक़वा जे एतबार सां वधीक आहे ऐं इल्म जे एतबार सां वधीक आहे, उहो चए थो हीअ हलाल आहे, ऐं ॿियो जेको मुफ़्ती आहे जेको तक़वा इल्म जे एतबार सां घटि आहे, उहो चए थो हीअ हराम आहे। त पोइ मुस्तहब इहो आहे, वाजिबु कोन्हे, मुस्तहब इहो आहे त उन मुफ़्तीअ जी ॻाल्हि जे करे जेको चए थो हराम आहे हिन खां बचणु घुरिजे, मुस्तहब इहो आहे, सुठो आहे। पर जेकॾहिं उहो हुन जी ॻाल्हि ते थो हले तॾहिं बि जाइज़ आहे। त अहिड़े सूरत में जेको थो, यानी बाज़ सूरतों में, या मिसाल जे तौर ते आलिम जे साम्हूं, मुफ़्तीअ जे साम्हूं दलाइल था अचनि, हू दलाइल में ॾिसे थो, हाणे हुनखे जेको थो हिलत जा दलाइल, यानी कंहिं शइ जे हलाल हुअण जा दलाइल इलाही था मिलनि त हीअ हलाल आहे, ऐं कुझु दलीलूं अहिड़ियूं बि आहिनि जिन सां ख़बर पए थी त हीअ हराम आहे।
हाणे छा थींदो, मुफ़्ती खे फ़तवा त उहा ई ॾियणी आहे त राजे दलील जेके आहिनि वधीक दलाइल कवी दलील आहिनि त हीअ हलाल आहे, हू फ़तवा ॾींदो त हीअ हलाल। पर आम माण्हूअ खे जेॾी महिल इहो ॿुधाईंदो त भई फ़तवा त आहे त हीअ हलाल आहे, पर ॿिए पासे दलाइल अथई, उन करे तूं जेकॾहिं हिन शइ खां बची त तुंहिंजे लाइ बहितर आहे। ओॾी महिल इन्हनि शुबहात जी शयुनि खां बचणु जेको आहे यानी बहितर हूंदो। त बाज़ सूरतूं में शुबहात खां बचणु जेको आहे वाजिबु आहे, ऐं बाज़ सूरतूं में शुबहात खां बचणु जेको आहे उहो मुस्तहब आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया, जेको माण्हू शुबहात खां बची वियो उन पंहिंजी इज़त खे बचायो। छो त जेॾी महिल शुबहात खां बचंदो त आम जेके मुसलमान आहिनि उहे चवंदा त अल्हम्दुलिल्लाह हीउ सुठो माण्हू आहे, हीउ शुबहात में वाक़ई कोन थो थिए, जंहिंमें थोरी बि ॻाल्हि शुबे जी थिए थी उहो हुनखे वेझो कोन थो वञे। त माण्हुनि जी इज़त माण्हुनि जी इज़त हिन जी महफ़ूज़ रहंदी, माण्हुनि में हिन जी इज़त। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन पंहिंजे दीन खे बचाए छॾियो। छो त को माण्हू जेॾी महिल शुबहात खां परहेज़ कोन थो करे न, त पोइ आहिस्ते आहिस्ते हुनजो नफ़्स हुनखे वञी केॾी महिल सरी हराम में वञो विझे। अॼु त शुबो आहे, शुबे वारी शइ खे जेको इख़्तियार पियो करे, जंहिंमें हराम जो शुबो आहे सिर्फ़ु, पर पोइ नफ़्स हिनखे हिन जो आदी बनाए करे आहिस्ते करे हिकिड़े ॾींहुं हिनखे सफ़ा सरी हराम में मुब्तला करे छॾींदो, ऐं पोइ सरी हराम में मुब्तला थियण त तबाही आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांखे पूरी उम्मत खे दीन जी सही सम्झ नसीब फरमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा, या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा। ऐं या अल्लाह पंहिंजे अहकामात ते, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलण असांजे लाइ आसान फरमा। पंहिंजे रज़ा वारनि कमनि ते खे इख़्तियार करणु असांजे लाइ आसान फरमा, पंहिंजी नाराज़गीअ वारनि कमनि खे छॾणु असांजे लाइ आसान फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ आसान फरमा। या अल्लाह दीन ते हलणु आसान फरमा। या अल्लाह आफ़ियत वारो मामिलो फरमा, तमामु बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, परेशाननि हालनि जी परेशानी खे दूर फरमा, कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जी सूरतूं पैदा फरमा, औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फरमा, औलाद वारनि जे औलाद खे साले फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबी व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन। जज़ाकुमुल्लाह।